THN न्यूज़। नसीराबाद लॻ ॻोठ जाड़ा वाहूचा में JUI सिंध जे जनरल सेक्रेटरी अलामा राशिद ममून सूमरो ऐं GTA जे गॾियल उम्मीदवारनि अब्दुल कुद्दूस वाहूचो, न्याज़ कलोड़ो ऐं ॿियनि जी चूंड मुहिम जे सिलसिले में आमद। ॻोठाणनि पारां मथनि गुलनि जी वर्खा, अजरक पाराए संदन शानदार आजियां कई वई। उन मौक़े ते कार्नर गजाणी खे ख़िताब कंदे JUI अॻवान राशिद ममून सूमरो चयो त असां सिंध जे हक़नि जे हासिलात लाइ मैदान ते निकिता आहियूं। 70 सालनि खां वठी मुल्क लूटींदड़ टोले खे बल्दियाती इलेक्शन में रद्द करे पंहिंजे हॾॾोखी उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब करियो। असांजी जमायत सिंध में मुतबादिल तौर ते साम्हूं आई आहे। सॼी सिंध में असांजी जमायती सरदारनि ऐं सियासी भोतारनि जे साम्हूं इलेक्शन वेड़े पई। इलेक्शन खां अॻु PPA जी मुखालफ़त कंदड़ इलेक्शन ईंदे ई साणस मुआहिदा करे पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे अॻियां रखी क़ौम खे विसारे छॾियो आहे। तव्हां सिर्फ़ु हिकु भेरो असां मथां एतमाद करे असांजे माण्हुनि खे वोट ॾियो। असां सिंधी माण्हुनि जे एतमाद ते पूरो लहंदासीं, संदन हक़नि जी सौदेबाज़ी न कंदासीं। आवाम खे अपील थो करियां त हिन बल्दियाती इलेक्शन में पंहिंजे हॾॾोखी अवाम दोस्त उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब करियो।